का चइबो मुला छा था कनि मवाली छा था कनि तॾहिं मदन चयो सही मुला ऐं मवाली ॿई उथियनि साण असर पर साराए सुबहान मुला वारो कंदा विज़ुअ खे त मवाली वरी खाशा भञी विझंदा खान मुला ॿांगा चढ़ियो ॿांगूं ॾिन मवाली कनि अलीअ जा ऐलान हो मवाली वेठा न पंहिंजी मजलिस मचाए त हे बि पिया क़ाबिल पढ़नि क़ुरान साईं हाणे मदन चवे मान अला पहिरियां मिलंदो कंहिंखे त छा हिन त चयो भाई इहा ॻाल्हि सवली अचे बा तूं ॿुधा की बाबा मुल ऐं मवालीअ में वॾो आहे फ़र्क़ु जेको न ॾींदो हिन दुनिया खे तरक़ी इहो मालिक मिलंदो ई तंहिंखे त लतीफ़ सरकार जो भाई इहो कोन्हे चई पोइ कीअं अची बाबा मुला ऐं मवाली ॿई आहिनि ख़लकिया ख़लकण हार इन्हनि खे अब्दुल लतीफ़ चवे इहो ॾेज ॾिनो आहे ॾातार साहिब रब सतार दर्जा ॾे थो दिलनि खे अला दिलनि ते दर्जा थो ॾे मवालीअ ते हिकिड़ी बीड़ी जो चर्चो थो 5-7 मवाली पीअंदा पोइ हुनखे नशो थींदो पर मुलनि जा अॻियां हिकिड़ी देग भत जी आणींदा त बना हाणे हू बि मुलो वेठो हर भर नाराज़ कोन थींदो असल में छा आहे त असांजो हिकिड़ो दोस्त हो उनजो ॾाढो फोत थी वियो हाणे उनखे ख़त्मु कराइणो हो ॾाॾे जो सुठी तरह ऐं ख़त्मु कराए के मुले खे दावत ॾिनी चई ऐं ग़रीब माण्हू आहियां मूंखे ॾाॾे जो ख़त्मु कराइणो आहे हाणे तूं छा खाईंदे त आउं तोला उहो ताम तयारु कयां ॿी आवाम लाइ वरी ॿियो कयां पोइ मुले हुनखे ताम ॿुधाया त हे माना तयारु कजे पोइ हिन जो अकुलु शरबत थी वियो त हाणे छा कयां पोइ वरी ख़ुतबे जे रूप में गुलनि जो ठाही तिंद वीचार के वेही मियां त ॾाॾे संदो ख़त्मु करियां आखूंद खे दावत ॾियां आयसि हली तंहिंजे बि घर मूं ते वञी वारियो सलाम हुन खीकारियो ख़ुशि थी तमामु ख़बरूं पुछई आख़िर कलाम हू ख़ुशि थियो ॾाढो मगर वेही पुछमि आखूंद खां त खाधा भला कहिड़ा करियां मूंखे चयाई आए मियां ताम अथई हेठियां कसर जे ख़त्मु करें ॾाॾे संदो त गोश्त हुजे पाॾे संदो तालिब आहियां भत जे गाॾे संदो कोहि जो थुला 5-7 बकर चांवर कजो तंहिंमें चङा भुॻो रखिजां तंहिंजे मथां आणे रखिजां मुंहिंजे अॻियां ज़रो न छॾिजां को बि घर कोहि जो कुकड़ 40 खनि पुला भलो तंहिंमें चवनि वेगर मसाला सभु हुजनि पर पियल हुजे ज़्यादा बसर कणिक जूं मानियूं ॾिजो पियल गिह हुजे पुण तंहिंमें जजो आणे अॻियां खोड़ी किजो टुकुर न छॾिजो को बि घर देगियूं 2 खुशको कजो तहरी कजो बेहद मिठो आणे कजो मूं वटि कठो पोइ ख़त्मु थिए बि सर बसर भत कजो सुहिणूं पसा आणे ॾिजो हलवो अदा मेसू रखिजे तंहिंजे मथां ई यादि कजे मुंहिंजो अमर शीशा हुजनि शरबत संदा मानीअ मथां मूंखे ॾिजां खडखा हुजनि बेशक मिठा पोइ ख़त्मु थिए बि होश तर पोइ खाई आऊं जॾहिं ढो करियां लाशक उते फाटी पवां ॾाढो सुठो थी शहीद थिया हरगिज़ कजो को नाफ़िकर लाशे मथां भत वार जा वारी न विझिजो है मियां ताकी आमत पियो खियां भत सां भरे छॾिजो कबर साह सीरे ते ॾियां पेट पे हुन मां भरियां दाल खे उछलाए छॾियां हो सेवयूं सभ खां कसर इहो ॿुधी मूं वञी सायो कयो सही ताम सभु मौजूद थियो आयो मियां जी चयाई त जल्द कर
खाण वेठो गोॾो भञी भत सां छॾियईं हाञूं हणी तो ढो ॾे तंहिंखे धणी हिन जे पेट तां पिया वहनसि पघर इहो सभु रंग शाइर बीठे ॾिठो तंहिंखां वञी बेशक पुछो इहो सूर दिलि में मूं सठो अव्हां खे अदा कहिड़ी ख़बर सीरम हलबम गेहूं मखण रॿन न